अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में बलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में जॉइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू। अली साहब, किनाल जे हवाले सां एहतजाज ॾाढी शिद्दत अख्तियार कंदा था वञनि। हाणे त नंढनि नंढनि शहरनि में नंढनि नंढनि ॻोठनि में बि नज़र अचनि था पिया ऐं कावड़ वधंदी थी वञे। हाणे त बाक़ाइदा पल्स खे महसूसु थिए थो त कावड़ मौजूदु आहे। ऐं न सिर्फ़ु हिते, अॼु त टाइम न्यूज़ जी रिपोर्ट जे हिसाब सां बि ॾिठोसि त चोलिस्तान में पाण बि जेके हुते माण्हू जेके साउथ पंजाब जा माण्हू आहिनि उहे बि कोई ख़ुशि थिया, उहे बि काफ़ी कावड़ में ई आहिनि। सिंध जे माण्हुनि जी ही जेको तव्हां ॾिसो पिया अॼु स्पेशली रोज़ ई थिए पियो, पर अॼु मूं ख़ासि तरह ॾिठो त नंढनि नंढनि शहरनि में ऐं मतिलबु चङी वॾे अंग में माण्हू निकिरनि पिया। ऐं यादि रखो त रोज़ा बि आहिनि माण्हुनि खे, यादि रखो त गर्मी बि आहे, पर जेका अंदरि जी गर्मी ऐं कावड़ आहे ऐं ॾुख आहे माण्हुनि खे, हू हुननि खे ऐं मतिलबु ॻच इलाइक़नि में ही खुदरो आहिनि, ही माण्हू पाण पिया कनि। यस। सो ही जेका पल्स आहे, ही जेका नब्ज़ आहे, इहो अलाए यकीननि जेके इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि वटि इहा नब्ज़, माण्हुनि जी फीलिंग, माण्हुनि जी इहा नब्ज़ वञी रही हूंदी त माण्हू छा पिया सोचीनि। चोलिस्तान वारा त पहिरीं बि क्लियर आहे, पर ही मुमताज़ बुखारी हुते मिली आयो आहे, ॾिसी आयो आहे, त हू त छाकाणि त हू सम्झनि था त हुननि जी त ख़ुदि बनी बंजर थी वेंदी हिन सां। हुनखां त खसियूं बि वञनि थियूं, उहे ई चवनि था। चवनि पिया असांखां त पोइ वरी फार्मिंग जे नाले ते ज़मीनूं खसियूं बि थियनि। सो मूंखे सम्झ नथो अचे त जॾहिं पंजाब जो बि जेको सिराइकी बेल्ट आहे, अगरि उहो बि नाख़ुशि, सिंध त आहे ई नाख़ुशि, बलूचिस्तान जो पाण हशर ॾिसूं पिया छा हालति लॻी पई आहे, केपी पंहिंजे साम्हूं आहे। आख़िर असीं चाहियूं छा था? हू ऐं ही करण वारा आख़िर हिननि खे वरंदो छा, मिलंदो छा? ऐं हू मज़हर सुठी ॻाल्हि कई, हिकिड़ो जुमिलो चयो अथसि त आख़िर सिंध जो कसूर छा आहे? छा अहिड़ो ॾोहो करे छॾियो आहे सिंध जो, उनजी माफ़ी नथी मिले सिंध खे? भई अहिड़ो छा त ॾोहो कयो आहे जो तव्हां मुख़्तलिफ़ शयूं सिंध ते, चाहे धाड़ेलनि जो नासूर हुजे, चाहे मंशियात जो नासूर हुजे, चाहे करप्शन जो नासूर हुजे, चाहे ही लसानियत जो नासूर हुजे, हाणे तव्हां असांखे पाणी उअं ई असां वटि माण्हू उञ में आहिनि, बुख में आहिनि, तव्हां वेतर माण्हुनि खां इहो बि खसियो पिया। आख़िर छा ॾोहो कहिड़ो कयो? लेकिन नवदलस हिकिड़ी जेका सोच हूंदी आहे हुनखे जॾहिं हू माण्हू ताक़त में हूंदो आहे त हू उनखे परवाह न हूंदी आहे। जीअं नवाज़ लीग वारनि अक्सर माण्हुनि जा तव्हां हींअर बि ॿोली ॿुधो, हू हिकिड़े जी मूं ॿुधी पिए जेके वज़ीर वज़ीर थी आयो आहे, त हू चए थो त हिन सां एहतिजाज सां कुझु कोन थींदो। भई तव्हांखे कहिड़ी ख़बर माण्हुनि जे पावर जी? तव्हां कॾहिं माण्हुनि जे ॾंड ते हलिया आहियो छा? जी हा। सो इहो छॾियो तव्हां त माण्हू छा करे वठंदा, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। ऐं हीअ तव्हां, मूं तव्हां पहिरीं बि गुज़ारिश कंदो अचां पियो त हीअ जेको सिंध जो हींअर टेम्परामेंट आहे, टेम्परेचर आहे, जेको हींअर जेका गर्मी आहे माण्हुनि जे अंदरि, इहो बसि ख़ुदा ख़ैर पियो करे। पोइ वेतर तव्हां फिज़ूल हरकतूं, ही वरी उन ठरी मीरवा में केस दाख़िल कया, हाणे कंडियारो में तव्हां केस दाख़िल पिया कयो। इन केसनि सां छा थींदो सर? टेररिज़म जा केसिस, दहशतगर्दी जा केसिस। हिकिड़ो त तव्हां मज़ाक़ बणायो पिया, ऐं मतिलबु हुन पुलिस वारे खे कोई शर्म अचणु खपे जे पर्चो दाख़िल कयो आहे, यानी का ॻाल्हि आहे मतिलबु किथे। ऐं हाणे इहो छाकाणि त हिकु ब्लाइंड एफआईआर्स हुजनि थियूं, जेके वणे खपे हलिया वञनि, हिरास करणु, हिकिड़ो माण्हुनि खे दॿाइणु, ऐं लेकिन बहरहाल माण्हुनि में जेका पितकड़ा ॿार शाइरियूं पिया कनि, एहतिजाज पिया कनि, औरतूं निकिरनि पियूं, हिनखे तव्हां कीअं रोकींदो सर? जॾहिं डॉक्टर्स पंहिंजे प्रिस्क्रिप्शन ते दवाऊं लिखण सां गॾु हेठि लिखनि पिया त कैनाल नामंज़ूर, जॾहिं ॿारड़ा पंहिंजे इम्तिहानी पर्चनि जे मथां लिखनि पिया त कैनाल नामंज़ूर, हीअ त तव्हां सिंध जी समाज में रग रग में अची वई आहे ॻाल्हि। त तव्हां रग मां सॼो रत चूसे वञो त ॿी ॻाल्हि आहे। जेसि ताईं साह हले पई, जेसि ताईं हीअ सिंध जो माण्हू त कोन माठकंदो। इहो त अच्छा, पर हाणे मुंहिंजे लाइ हिकिड़ी दिलचस्प, पाण सुभाणे ॾिसूं था त पीपल्स पार्टी बि सुभाणे खां शायदि एहतिजाज करणु शुरू करे पई। निसार खोड़े साहब चयो त सुभाणे खां शुरू कंदा, पोइ बिलावल साहब मुंहिंजे खां लेटर जॉइन कंदा हिन खे। त मूं सोचियो पियो त सुभाणे जेके जलसा थींदा पीपल्स पार्टी जा, ऐं सुभाणे ऑनवर्ड्स जेके बि हाणे कंदा वेंदा पीपल्स पार्टी वारा, त हींअर ताईं त जेका शइ, जेको मुज़ाहिरो थिए थो, जेको एहतिजाज थिए थो, जेका मतिलबु प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी, जलसो थिए थो, जेको थिए थो, उन में केनाल्स ठाहींदड़नि या केनालनि जे हामियनि ते, मतिलबु उन्हनि जे ख़िलाफ़ु
जेको बि ॻाल्हायो वञे थो ऐं जेका बि हुननि जी मज़म्मत थिए थी। हाणे छा जेकी सुभाणे खां पीपल्स पार्टी जलसा कंदी, ज़रूरु हुनमें उहे नारा लॻंदा ज़ाहिर आहे त भई कैनाल जा हामी सभु हीअं कैनाल, हा इहो थींदो न, त कैनाल जे हामियुनि ते बि गुफ़्तगू थींदी। ज़ाहिर पीपल्स पार्टी त कैनाल जी ज़ाहिर मुखालफ़त आहे, तॾहिं त एहतिजाज करे पई। त पोइ सवाल इहो पैदा थिए, सवाल छा, सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त कैनाल जा हामी केरु आहिनि। यस, हुन में ज़ाहिरी तरह फेडरल हुकूमत। हाणे अगरि कैनालनि जे हामियुनि जे ख़िलाफ़ या घटि वधि ॻाल्हायो वेंदो पीपल्स पार्टी जे जुलूसनि में, त पोइ उहा हुकूमत जेको आहे बीठल ई पीपल्स पार्टी जे सहारे ते आहे। अच्छा, पोइ हिकिड़ी ख़ुदि सुभाणे इहो हिकिड़ो प्रेशर क्रिएट थींदो हिकिड़ी पीपल्स पार्टी लाइ बि हिकिड़ो पंहिंजो बयानियो ठाहिणु हिकिड़ो काफ़ी मुंहिंजे ख़्याल में मुश्किल मरहलो हूंदो। छाकाणि त पीपल्स पार्टी अगरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि ते तनक़ीद कंदी जेके पीपल्स पार्टी ते तनक़ीद करे रहिया आहिनि, त उहो त पोइ हुनमें उहो माण्हुनि में जेको हींअर एंटी कैनाल फीलिंग आहे उहो हुन सां त न सिलाड़बा न, उहो त हिकिड़ी वरी ॿी सियासी बहस शुरू थी वई। भई सफ़दर अब्बासी चए थो त पीपल्स पार्टी वटि 2 वाट आहिनि, या ही करे कैनाल बंदि कराए या हुकूमत छॾे ॾे। सारे इहे सभई क्लियरिटी आहिनि। हाणे रुगो छा निसार खोड़ो साहब या बिलावल साहब सुभाणे रुगो GDA ते ॻाल्हाईंदा, रुगो कॉमपरस्तनि ते ॻाल्हाईंदा, रुगो छाकाणि त हिन में त ख़ल्क़ ख़ुदा बि आहे जिन्हनि जो कंहिं पार्टी सां तालुक़ु न आहे, त कंहिंजे ख़िलाफ़ु बयानियो ठहंदो। ज़ाहिर बयानियो ठहंदो जेके कैनाल ठाहिणु चाहिनि था या कैनाल जा हामी आहिनि। हाणे कैनाल जा हामी त फेडरल गवर्नमेंट बि आहे, ॿिया बि आहिनि। हाणे जॾहिं हुननि जे ख़िलाफ़ु बयानियो पीपल्स पार्टी बि हुन बयानीअ खे अञी हथी वठाईंदी, त सुभाणे हू पुछंदा न त सर पोइ अगरि तव्हां मतिलबु सिंध मां वेही असांजे ख़िलाफ़ु पिया ॻाल्हायो, त पोइ असां त सम्झो त सिंध में तव्हां असां सां गॾु आहियो, इत्तेहादी आहियो। त हीउ हिकिड़ो आउं सम्झां थो त इते हिकिड़ी नेचुरल ख़लिश ऐं चपकलिश त पैदा थींदी। चाहे पीपल्स पार्टी या त अगरि तमामु घणी मोहतात थींदी पीपल्स पार्टी, फ़ाइदो ई न थींदो, त पोइ हिन जलसनि जुलूसनि जो फ़ाइदो न थींदो। छाकाणि त हींअर जॾहिं हू चइबो आहे न हिकिड़ो रागी आहे, उन सां मिलणो पवंदो। मतिलबु इहो जो राग हले पियो 7 कारे ते हले पियो, सफ़ा मथां किसो लॻो पियो आहे। हाणे अगरि कोई हेठिएं धीमे सुरनि में ॻाल्हाईंदो या ॻाईंदो त उहो आवाज़ु त मैच ई न कंदो। हीअं माण्हुनि जो जेको टेम्पो आहे उहो त मतिलबु सही ॻाल्हि आहे त किथे किथे त पिने ग़ैर पार्लिमानी आहे, तमामु जी हा, माना हुन पार्लिमानी आहे ई कोन। हाणे सवाल इहो आहे त अगरि अहिड़े सॼे माहौल में पीपल्स पार्टी वारा वञी हेठिएं सुरनि में सिर्फ़ु चवंदा बाबा ही GDA वारा हीअं आहिनि, फलाणा हीअं आहिनि, ढिमकाणा हिननि जे दौर में हीअं थियो, हिननि जे दौर में हीअं थियो, त माण्हू जेके हेठि उनजी तकरीर ॿुधी रहिया हूंदा उहो त ॿरिया वेठा आहिनि कैनालनि ते। हीअं हुननि जो त मसइलो ई कोन्हे फ़िलहाल त GDA छा आहे, अलिफ छा आहे, बे छा आहे, त उन लाइ या PTI छा आहे, ख़ान छा आहे। हींअर अच्छा मिसाल अगरि हीअं अची ख़ान जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू कनि था त उन सां माण्हू चवंदा बाबा हीअ किथे। त अच्छा अगरि घणो ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा कैनाल जे हामियुनि जे ख़िलाफ़ु, त हू चवंदा सर पोइ तव्हां असांजा इत्तेहादी त न थियो, ऐं पोइ जो तव्हां असांजा इत्तेहादी न थियो त पोइ सिंध में असां तव्हांजी जेका बि मदद कयूं था उहो छो कयूं, त क्वेश्चन मार्क अची वेंदो। कॉलर सां गॾु इरफान अली सिलरो शदादकोट मां। जी सिलरो साहब, छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं गाइड साहिब खे बि सलाम क़बूल पवे ऐं ॿिया सिवा तव्हांखे बि सलाम क़बूल पवे। पर कल्ह राति असांजो शदादकोट में कुझु दोस्तनि मतिलबु एहतजाज कयो। अलस्त संगत जा दोस्त हुआ जिन रत जा ॾिया ॿारे करे कैनालनि जे सिंधूअ खे भेटा पेश कई ऐं कैनालनि जे ख़िलाफ़ु एहतजाज कयो। त असांजा दोस्त खंबिया विया आहिनि, ख़ासि करे असद अली सोलंगी शदादकोट खां खंबियो वियो आहे। गुज़िरियल राति खां वठी 24 घंटा गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो जेको आहे सो हुनजो पतो न पइजी सघियो आहे। हाणे हीअ छा था सम्झनि त हीअ जेको आहे सो माण्हुनि खे खमींदा, माण्हुनि खे गुम कंदा, माण्हुनि खे मारींदा, त हीअ कैनालनि जे ख़िलाफ़ु जेका पंहिंजी तहरीक हले थी उनखे सबूताज़ कंदा या उनखे ख़तमु करे वेंदा। असां सम्झूं था त हीअ
जिबर ॾाढ ते अञा बि वधीक सिंध जेको आहे सो मज़ामत कंदी ऐं छो त तव्हांखे यादि आहे असां सभिनि खे पक आहे त वन यूनिट जे ख़िलाफ़ बि शागिर्द निकिता त उहो रद्द कराए विया। वरी MRD तहरीक बि सिंधियुनि शुरू कई मज़ामत सां, उहो बि रद्द कराए छॾियऊं। वरी तव्हांजे साम्हूं 2012 में कारो निज़ाम आयो, कारो कानून, उन ख़िलाफ़ बि सिंध निकिती त उहो बि रद्द कराए विया। इंशाल्लाह कालाबाग डैम जे ख़िलाफ़ बि सिंध निकिती त उहो बि रद्द कराए विया। इंशाल्लाह ही बि रद्द करे ऐं जेको आहे सो केनाल ठीकु साईं। जिस माण्हुनि में वॾी सघ आहे ऐं माण्हू जीअं शदोमद सां निकिरनि पिया। हाणे इहो माण्हू हिन महिल ताईं त जेके बि इस्लामाबाद में वेही सोचे रहिया त सिंध जा माण्हू नेठि थकी पवंदा, फ़िलहाल त ग़लति साबित थियनि त माण्हू थकिजण जे बदिरां अञा हुननि में एनर्जी अचे पई, अञा वेतर हू कावड़ में अचनि पिया। ऐं ही सभु मामला ॾिसो, केनाल रोकणु, चलो हिकिड़े मिंट लाइ चऊं त भई पंजाब में ठहनि पिया त सरकार, सिंध सरकार कीअं रोके सघे थी, जॾहिं की हुते ॿियो आर्ग्यूमेंट आहे त सिंध सरकार या पीपल्स पार्टी पंहिंजी हिमायत वापसि वठी सघे थी। लेकिन पर हिते जेको पर्चा दाख़िल थियनि पिया या माण्हू खंभजनि पिया, पुलिस अगरि माण्हू खंभे पई त पोइ इहो त सिंध सरकार खे ॾिसणु खपे न, त इहो त न थिए न सर। सुभाणे पाण बि एहतिजाज कंदा त पोइ तव्हांजे माण्हू खंभजनि ॻाल्हि त कॉल असांखे जावेद समो नगर पाकर मां। जी समो साहिबु छा चवंदा? साईं, सिंध में जेका केनाल इशू ते जेका हेसि ताईं जदोजहद हली आहे, उन ते ख़ासि करे असां सिंधी मीडिया खे जस ॾियूं था जंहिं उनखे भरपूर तरीक़े सां कवरेज ॾिनी आहे। पर उन दौरान हिकु शइ जेका शिदत सां महसूसु कई वई उहा इहा आहे त उर्दू मीडिया उनखे एतिरो पंहिंजे तबसरनि में, ओपिनियन में, ख़बरुनि में त कवरेज न ॾिनी आहे जेका उनखे ॾियणु खपे आहे। उनजा सबबु कहिड़ा आहिनि? या प्रोटेस्ट जी जेका एतिरी साइज़ न आहे जो उन्हनि जी हेडलाइंस में अचे, या त उर्दू मीडिया टोटली जेको आहे बाइस्ड आहे या मुतासिब आहे, जंहिंजे करे उहे एतिरी कवरेज न पिया ॾियनि हिन इशू खे। ठीकु आहे साईं। साईं, मूं कुझु ॾींहं पहिरीं बि चयो त पाण खे एतिरी हैरत छो थी थिए। माज़ी में कॾहिं कयो आहे उर्दू मीडिया जो, हाणे न पई करे त पाण खे एॾी हैरत पई थिए। चवनि था, आउं त ख़ैर नंढो हुउसि, चवनि था त जॾहिं पाकिस्तान टुटो, ईस्ट पाकिस्तान अलॻि थियो, बांग्लादेश ठहियो, त हिते जो उर्दू अख़बारनि में हिकिड़ी सिंगल कॉलम जी ख़बर छपी। हाणे हू कोन ॾिठी आहे उहा अख़बार, त जॾहिं मुल्क टुटण जी ख़बर सिंगल कॉलम में लॻी सघे थी सर, त ही त पोइ हाणे हुते छा तबसरो कयां, छा कॉमेंट कयां। लेकिन समूह साहिबु को फ़र्क़ु पए थो छा? मिसाल तव्हां नगर पार्कर मां फ़ोन पिया कयो, नगर पार्कर सिंध जो उहो ॾूरां बिल्कुलु पंहिंजी बॉर्डर सां वञी लॻायो, आख़िरी छेड़ो आहे उते। तव्हां या जेके बि हुते ख़ल्क़ आहे उनखे हिन ॻाल्हि जी ॼाण नाहे त केनाल ठहनि था ऐं सिंध जो माण्हू सॼो सरापा एहतिजाज आहे। बसि असांखे ख़बर हुजणु खपे असांजो मसइलो कहिड़ो आहे, असांखे ख़बर हुजणु खपे त हुनजो असांखे तदारुक कीअं करिणो आहे। ॿियो केरु ॿुधे थो नथो ॿुधे उनखे पोइ माण्हुनि जो जेको ही गूंज आहे, हीउ जेको पराॾो आहे, इहो हिते जी छा, ही पोइ सॼी दुनिया में वञी वेंदो अगरि माण्हू ईअं थींदा त। कॉल अब्दुल सबूर सुमरो शिकागो मां। जी सुमर साहिबु छा चवंदा? सर, अर्ज़ु इहो आहे त हिन पाणीअ तां जेको सिंध जो ज़मीनदार आहे जंहिंजी 500,000 एकड़ आहे, उहो डायरेक्ट हिते थींदो। हिन सॼी मूवमेंट में उहो ज़मीनदार उहो वॾेरो न आहे। बाक़ी जेके हारी आहिनि उन्हनि खे हिते जेका सहूलियतूं असांजा वॾेरा ॾियनि था, उहे ई हुननि खे साउथ पंजाब में मिलंदियूं, उहे ई थोरे मूवमेंट में शामिल आहिनि। थैंक यू सर। साईं ॾिसो, केरु शामिल आहे? पहिरें ॾींहुं, अॼु खां महीनो पहिरीं जॾहिं मामिलो थधो हो त केतिरा शामिल हुआ। ही हिकिड़ी लोग मिलते गए, कारवां बनता गया। ज़ाहिर जेको आउं सम्झां थो त उहो ज़मींदार, चाहे हू नंढो आहे, 100 एकड़ 50 एकड़ वारो आहे, या 500 या 1000 एकड़, जंहिंजो को घणो सियासी अमल दख़ल न आहे, उहो त ईअं ई हिननि सॼे मामले सां जुड़ियल हूंदो। हाणे फिज़िकली पाण साम्हूं आहे हूंदो बि त सुमरो साहिबु तव्हां हुनखे बाय फेस थोरी सुञाणो, तव्हां त सिर्फ़ु सियासी ज़मींदारनि खे सुञाणो, जेके के पार्टी जा चङा मुड़ुस हुजनि, MP MNA हुजनि। न त को 500 एकड़ ज़मींदार बि मूं तव्हां जहिड़ो माण्हू ई हूंदो आहे, हू बीठो हुजे जलसे में त केरु सुञाणींदसि। बाक़ी जेको ही जेके नाले चढ़िया आहिनि उहे असेंबली में त ॻाल्हाइनि पिया फ़िलहाल। हा, वरी ख़तरनाक स्पीचिस असेंबली में त सफ़ा मतिलबु ईअं कॉम्परस्तनि खे पोयां छॾे वेठा।
बाक़ी हाणे अञा रोड ते हाणे सुभाणे खां घणे भाङे पीपल्स पार्टी में आहिनि त ॾिसूं सुभाणे पीपल्स पार्टी जल्द सां शुरू कंदी शायदि तव्हांखे नज़र अची वञनि। कॉलर सां गॾु असलम भट्टी कराची मां। जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा? जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आवाज़ अचे पियो साईं? जी साईं वालेकुम सलाम। हेलो। जी जी साईं आवाज़ अचे पियो। हा सवाल मूंखे अली काजी साहब खां पुछिणो हो, थोरो आहे टेढ़ो सवाल त हीउ जेको प्रोजेक्ट हले पियो सिंध ते सॼो इहा असीं प्रोटेस्ट कयूं पिया, सॼी सिंध प्रोटेस्ट करे पई, इहो प्रोजेक्ट सेंट्रल गवर्नमेंट जो आहे या एस्टेब्लिशमेंट जो आहे, खुली ॿुधाइजो। ठीकु साईं। अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधायो तव्हां भट्टी साहिबु त आउं तव्हांखे जेको सरकारी वहिंवार आहे, सरकारी तरीक़ेकार आहे, उन में त ज़ाहिर आहे हर प्रोजेक्ट सरकार जो आहे। सरकार जो आहे। हाणे उन में पोइ फ़र्क़ु हूंदो आहे, कुझु फेडरल जा हूंदा आहिनि, कुझु प्रोविंशियल जा हूंदा आहिनि, बाक़ी हूंदो त सरकार जो आहे। ख़ुदि अगरि मिलिट्री इस्टेब्लिशमेंट बि अगरि ख़ुदि को पंहिंजो प्रोजेक्ट बि ठाहींदी आहे त इस्टेब्लिशमेंट छा आहे, सरकार जो हिसो आहे, अंडर द गवर्नमेंट ऑफ। लेकिन असां वटि हिकिड़ी ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि त इस्टेब्लिशमेंट इन्फ्लुएंस कंदी आहे सरकार ते, हिन में बि शक कोन्हे, बिल्कुलु उनमें को रख रखा या मतिलबु ढकियल छुपियल ॻाल्हि न आहे, को नई ॻाल्हि नथो कयां। पर ॻाल्हि इहा आहे त इस्टेब्लिशमेंट इन्फ्लुएंस कंदी आहे ऐं हिन प्रोजेक्ट में हीउ जेको कॉर्पोरेट फार्मिंग आहे या ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव आहे, इहो त सभिनी ख़बर आहे त इस्टेब्लिशमेंट जो इनिशिएटिव आहे, हिन में त कोई शक न आहे न। जी हा हा, हिन में को त हू त बिल्कुलु ओपनली ॻाल्हि आहे, हिन में को लेकिन इस्टेब्लिशमेंट छा हूंदी आहे? इस्टेब्लिशमेंट इज़ पार्ट ऑफ गवर्नमेंट। गवर्नमेंट जेको आहे उहो डिसोन करे सघे थी छा? शहबाज शरीफ़ चाहे हक़ीक़त कुझु बि हुजे, हिन दौरे हुकूमत में जेको कुझु थींदो उनखां नवाज़ शहबाज शरीफ़ साहिबु इनकार करे सघंदो, इहो मुंहिंजो वास्तो न हो। भले बाद में इमरान ख़ान वांगुरु चए त मूंखे बाजवा चई छॾियो। छा सिंध में जेको थींदो पीपल्स पार्टी हुनखां उहो थी सघे थी छा, लातालुकी ज़ाहिर करे सघे थी छा? हीउ जेको सरफराज़ बुगटी बलूचिस्तान में वेठो आहे, हीउ जेको कुझु बलूचिस्तान में थिए पियो, हिन खां पहिरीं अब्दुल कुद्दूस जे दौर में जेको थियो पियो, हुन खां पहिरीं जेको थियो पियो, छा हुन महिल जा चीफ मिनिस्टर्स हुनखां लातालुकी करे सघनि था? नथा करे सघनि। बट ज़मीनी हक़ीक़तूं सभिनी ख़बर आहिनि। अच्छा टोटल माना चइजे त छा चइजे त माना इहे अहिड़े तरीक़े जी इग्नोर कयल आहे शयुनि खे। सिंध में जेको थिए थो ठीकु आहे, इग्नोर कुझु बि नथो मञियो वञे, एतिजाज जेके थियनि था पिया, जंहिंखां इवन जेके अच्छा कॉलर वठी न पहुचनि था पिया। एहसान मल्ला नंदो शर्मा। जी मल्ला साहब छा चवणु चाहींदा? अली साहब ऐं यासिर अव्हांखे सलाम चवंदुसि। अली साहब खे चवंदुसि त अॼु ख्वाजा आसिफ़ जो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त जेकॾहिं शरपसंद पंजाब जा रस्ता बंदि कनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। ऐं हिकु तरफ़ इहो, ॿिए तरफ़ इहो आहे त सुभाणे खां पीपल्स पार्टी जा सॼे सूबे में एहतजाजी मुज़ाहिरा आहिनि, जेके कैनाल ठहिण वञनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़। ऐं जेके कंडियारे में एहतजाज जिन कयो आहे उन्हनि ते केस दाख़िल थिया आहिनि। छा सुभाणे जेके पीपल्स पार्टी जा अॻुवान या कारकुन या जियाला एहतजाज कंदा, छा उन्हनि ते बि केस दाख़िल थींदा या रुगो ग़रीब आवाम या जेके निंधणका आहिनि उन्हनि ते केस दाख़िल थींदा? ठीकु आहे साईं। सही, पहिरीं ॻाल्हि ख्वाजा आसिफ़ जो बयानु मूं त कोन ॾिठो आहे, ॿुधो आहे हाणे अगरि कंफर्म करे वठनि PCR वारा पहिरीं कंफर्म करे मूंखे तव्हांखे ॿुधाईं त पोइ मूंखे ॿुधाइजो त पोइ उन ते कमेंट कयूं त ईअं चयो आहे ख्वाजा साहिबु या इहे मिड़ी सोशल मीडिया जी ख़बर आहे। सही ख्वाजा साहिबु हिन ते पोइ बाਅद में कमेंट कयां थो, इनखे कंफर्म कराए था वठूं। जी हा। बाक़ी ॿी ॻाल्हि जो जवाबु न में आहे। सही, पीपल्स पार्टी वारा जलसा कंदा, एहतजाज कंदा, उन्हनि ते केस दाख़िल जी गिरफ़्तारी छो थींदी आहे, कीअं कंदा? इहो ई त सवाल। अच्छा पंहिंजी ॻाल्हि सवाल जॾहिं अचे पियो त जीअं माना सिंध जी तरफ़ एटीट्यूड आहे, अहिड़ो ई एटीट्यूड बलूचिस्तान जी तरफ़ बि आहे। ऐं हे जेको थिए थो पियो बलूचिस्तान में, बलोच इख्तियाती काउंसिल वारा 3 ॾींहंनि खां एहतजाज कई वेठा आहिनि। अॼु पंजगूर में हुननि जे मथां क्रैकडाउन थियो आहे, कराची में मथां क्रैकडाउन थियो आहे, कराची में 144 बि नाफ़िज़ थी वियो आहे। इन जनरल पर्सपेक्टिव अगरि ॾिठो वञे त छा एटीट्यूड आहे, हिन सम्झ में ॻाल्हि नथी अचे त माना अगरि सर तव्हां ईअं कीअं, तव्हां ॿिनि सूबनि जो ज़िक्र कयो, तव्हां सिंध जो ज़िक्र कयो। सिंध में हिकिड़ी डिफरेंट क़िस्म जो मतिलबु हू आहे, लेकिन आहे बुनियादी ॻाल्हि आहे त केरु थो पुछे माण्हुनि जी राय की कहिड़ी वैल्यू आहे। तव्हां बेवकूफ़ आहियो, तव्हांखे ख़बर ई न आहे। बलूचिस्तान में हुन में अञा शिदत आहे, तमामु घणी शिदत आहे। केपी, केपी खे छो छॾे? हा, उते बि तमामु घणी शिदत आहे। तव्हांखे अॼु थोरो आवाज़ हीअ टाइम न्यूज़ ॿुधायो आहे, हीअ मुस्तक़िल तव्हां ॿुधंदा रहंदो ऐं ॿुधियो हूंदो त साउथ पंजाब में बि
माण्हुनि खे जेको आहे लाहौर सां शिकायतूं आहिनि। त हीअ त सही मतिलबु 75% ऑफ पाकिस्तान थी वियो, बाक़ी रहिजी केरु वियो? पंजाब रहिजी वियो न पंजाब न, सेंट्रल पंजाब सेंट्रल पंजाब। त मतिलबु ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको रवैयो आहे त सभु बेवकूफ़ आहिनि छा? सभु ग़लति आहिनि, सभु दुश्मन आहिनि। इहो रवैयो किथे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। कॉलर में ॾिनो फ़क़ीर लखाणो संजराणी मीरपुर कासमा जी। संजराणी साहिबु छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम साईं। साईं तव्हांखे साईं खे सलाम हुजे। अरे किथे सुबुह जो पीपुल्स पार्टी वारा बि चवनि पिया असां हीअ कंदासीं, काल मुराद अली ख़्याल सॼो ॾींहुं असेंबली में गॾु करियो त कहंदा फहमी कोन था, ही थोड़ी सी मिट्टी आगे पीछे की है, कुछ नहीं है फलाणो टीड़ो। ही किथे असां सिधो गस वठो वञूं केनालनि ते, ही किथे चोर असां सां गॾिजी त कोन भाॼियुनि सां पहिरां विञाईंदा त ही सुबुह जो रुॻो गुमराह कंदा माण्हुनि खे। हू ग़लति पियो चवे, हू ग़लति पियो चवे, केनाल ठहणी कोन पिया। केनालनि जो त के त माण्हू चवंदा हिकिड़ो ॿ केनाल वही थी। जी जी ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर आहिनि। माशुकुली चाडियो बदीन मां जी। चांडी साहिबु छा चवणु चाहींदा? हेलो जी साईं। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो हिकिड़ो सुवालु अहिड़ो आहे जो सभिनी ॻाल्हियुनि खां थोरो हटी करे आहे। मुंहिंजो उन्हनि माण्हुनि खां सुवालु आहे तव्हांजे मीडिया जे थ्रू, टाइम न्यूज़ जे थ्रू, कहीं थिए छा पियो? KPK ॾिसो, बलोचिस्तान ॾिसो, सिंध ॾिसो, ऐं थियणु छा पियो वञे? अॻियां लाइ सोचियो आहे? जेके तंदुर वॼाइण वारा आहिनि उन्हनि सोचियो आहे कुझु थिए छा पियो? सूबा जंहिं महिल हर को सूबो पंहिंजे मफ़ाद में उथी बीही रहियो त पोइ अलाह न करे उहा नौबत न अचे, पर असांखे लॻे थो त हाणे उहो थियणु पियो वञे। सभिनी जी साईं ठीकु आहे। छा संजराणी साहिबु छा संजराणी साहिबु चवनि पिया त ईअं न थिए जो असांखे एतिजाज कनि पिया ऐं चरियो ठाहींदा वञनि, असांखे हिननि हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम हणंदा रहनि ऐं पोयां केनाल ठहंदा वञनि ऐं केनाल ठही। न ॾिसो साईं, हिन में मां त पहिरें ॾींहुं खां इहा ॻाल्हि संजराणी साहिबु चवां थो त हिन में वक़्त जी अहमियत खे त पाण खां लवाए नथा सघूं, इग्नोर नथा करे सघूं। हिन में वक़्तु अहम आहे त एहतिजाज बि कंदा रहंदासीं, ईअं हुते केनाल बि ठहंदा रहंदा त पोइ ॻाल्हि रहिजी छा वेंदी। लेकिन जेतिरी शिदत सिंध जे माण्हुनि में अचे पई, हाणे हिन में ज़ाहिर ईद ईंदी 2 टे ॾींहंनि जो अलाए ॾिसूं ईद ते छा थो थिए, माण्हुनि में केतिरी आहे शिदत, मूंखे आउं त नथो चई सघां। अमूमन ईद जे ॾींहंनि में कुझु हिन में ठापुर ईंदो आहे, लेकिन जेतिरी कावड़ आहे माण्हुनि खे, जेतिरो सभु कुझु आहे, कहिड़ी ख़बर त पाण खे ईद ते बि छा लका ॾिसण में मिलनि। त पोइ ईद खां पोइ वरी शुरू थींदो। त इहो हाणे एतिरो सोलो आउं सम्झ ऐं ईअं मूंखे जेको लॻे थो त हीअ जॾहिं ॾिसो न साईं, हिकिड़े ॾींहं ते जॾहिं हज़ारे लखे माण्हू रोडनि ते निकिरंदा आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते, उहो लाड़ जी खां वेंदे उत्तर ताईं विचोलो हर हंधि जॾहिं माण्हू निकिरंदा आहिनि, ऐं हिकिड़ो ॾींहुं न, 2 ॾींहं न, हाणे हफ़्तनि जा हफ़्ता निकिरनि पिया ऐं अञा हफ़्तनि जा हफ़्ता निकिरंदा। त हिन में हमेशह हिकिड़ो ख़दशो हूंदो आहे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं अणवणंदड़ शइ जो, जेको हुनखे वरी ॿियो मामिलो इहो हूंदो आहे त हिन सॼी कावड़ खे पोइ को अहिड़ो दग या रस्तो मिली वेंदो आहे जिथे हुई पोइ सभु ईअं हिकिड़ो दरिया थी हलणु शुरू थी वेंदा आहिनि, हिकिड़ो तूफ़ान थी हलणु शुरू थी वेंदा आहिनि। त ईअं न आहे त हीअ जेको मतिलबु ही मां उन ॾींहुं बि गुज़ारिश कई त हिकु रोशो कोन पियो थिए, हिकु कड़ियो गवर में जेको करे पियो ऐं जेको ॾीपलो में करे पियो ऐं जेको हीअ को रोशो न पियो थिए। हीअ हिकिड़ी पूरी हिकिड़ी कन्विंस थी, माण्हू अंदरां हिन ॻाल्हि में इन्वॉल्व आहिनि। त हाणे छा थिए जो अगरि हीअ सभु माण्हुनि में हाणे हिन सॼी कावड़ खे सिर्फ़ु जेको आख़िरी जेका हिन में स्टेज ईंदी, जेको आउं नंढिड़ो शागिर्द जेको समाजियात जे या पॉलिटिकल साइंस जे, त हिन में आख़िर में ही का कड़ी जुड़ी सघे थी। हाणे नथो चवां ज़रूरी जुड़ंदी, लेकिन हिन में का कड़ी जुड़ी सघे थी। ऐं अगरि कड़ी जुड़ी वई त पोइ तव्हां सम्झी सघो था त हीअ जॾहिं पोइ लखे माण्हू हिकिड़े ई डायरेक्शन में अगरि मूव कंदा त हिननि खे तव्हां सोटियूं ऐं लठियूं त नथा आणी सघो पोइ, या ही को आंसू गैस सां त पोइ लखे माण्हू कोन हटंदा आहिनि। केतिरनि खे हणंदो कॉलर असां मियां बख़्श कपरी कुनरी मां जी। कपरी साहिबु छा चवणु चाहींदा? हेलो जी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
बाबा मुंहिंजो अली काज़ी सां इहो सुवालु आहे त हीउ जेको पाणी वारो मसइलो आहे, कैनाल निकिता आहिनि, हिन ते को जागृता मुहिम जीअं तव्हां सिंधी टोपी ते हलाई ईअं हलायो, छो हीउ त आहे मसइलो की सदर ज़रदारी ऐलान करे त ख़तमु आहे, सदर करे कोन थो, बाक़ी मुज़ाहिरा पाण केतिरा बि करियूं त फ़र्क़ु त कोई कोन पवंदो। ठीकु आहे साईं। सदर साहब साईं जागृता त उहो ई आहे, थिए पई माण्हुनि में, माण्हू पाण हिक ॿिए खे नापा कनि पिया। हाणे हिकिड़े खे अली काज़ी या हुनजो मामिलो न आहे, बाक़ी हू मूं तव्हांखे चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त को हिकिड़ो ॾींहुं या हिकिड़ो हफ़्तो जेको आहे हू गॾिजी सॼी हिन ॻाल्हि लाइ हुनखे स्ट्रीमलाइन कजे। हाणे ख़ैर सां ईद थिए सो ॾिसी जेका तव्हां ॻाल्हि पाण डिस्कस कयो पिए त हीउ जेको माहौल आहे हिन खे मतिलबु सिर्फ़ु माण्हू ॿिनि सबबनि जे करे इग्नोर कंदो आहे। हिकिड़ो यानी कि एतिरी राय आमा, एतिरी वाज़े क्लियर चिटी तव्हांजे साम्हूं राय आमा हुजे त हुनखे माण्हू सिर्फ़ु ॿिनि सबबनि जे करे इग्नोर कंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे त माण्हू सम्झंदा जेॾी महिल चाहे कंट्रोल करे वठंदसि, हीअ असांजे वस जी ॻाल्हि आहे, जेॾी महिल चाहींदासीं कंट्रोल करे वठंदासीं। इहो असांजी हुकूमती या इक़्तिदारी धुरियुनि में इहे ॾहाकनि खां इहा ख़ुशफ़हमी हूंदी आहे। त हीउ बलूचिस्तान जो जेको अॼु तव्हां सूरत हाल ॾिसो था या जेका KP जी अॼु सूरत हाल ॾिसो था, इहो इन ई सोच जे जो रिज़ल्ट आहे। जेॾी महिल चाहींदासीं ठीकु करे वठंदासीं, हा हीअ त हीअं करे वठंदासीं, पोइ हिकिड़ो स्टेज अचे थो जॾहिं हू तव्हां खां निकिरी वञे थी सिचुएशन हथनि मां, ऐं पोइ बेपनाह ताक़त बेपनाह ज़राए वसीला इस्तेमालु करणा शुरू थियनि था। पोइ बि नथो थिए, पोइ बि कमु नथो थिए, पोइ बि शयूं छाकाणि त पोइ इट्स लाइक हिकिड़ी हथनि मां निकिरी वञे थी। ॿी ॻाल्हि आऊं इहे सोचां त अंदाज़ो ई न आहे, सच सम्झण लाइ बि, हक़ीक़त खे सम्झण लाइ बि तव्हांजी नियत हुजणु ज़रूरी आहे यासिर। जी हा। मुंहिंजे साम्हूं 15 माण्हू अची बीह चवनि कैनाल नामंज़ूर, ऐं चवां ईअं न हूंदो, हीअ ॻाल्हि सम्झनि न पिया, हीअ ॻाल्हि सम्झनि कोन पिया। हाणे तव्हांखे पंहिंजी जर्नलिस्टिक लाइफ जा कई किसा ईअं ॿुधाए सघां थो जिथे मूं इक़्तिदारी ऐवाननि में माण्हुनि खे ईअं थींदे ॾिठो, पर हाणे शो में टाइम घटि थी वियो। मतिलबु मुशर्रफ साहिब सां जॾहिं हू प्रेसिडेंट हो ऐं कालाबार डैम जी ॻाल्हि करे रहियो, त जेके हुन सां मुंहिंजा इंटरव्यूज़ थिया मतिलबु मूं इहो महसूसु कयो त हू सम्झे पियो त हिन खे सम्झाए वठंदसि न। जी हा। ही बेवकूफ़ आहिनि, हिन खे ॻाल्हि सम्झ न पई अचे दरअसल। हीअ अहिड़ो को मसइलो कोन आहे, बसि हीअं करे सम्झायो, दलील ॾिबा ऐं सम्झी वेंदा, या मुचड़ो हणिबो त सम्झी पवंदा, कुझु खे मुचड़ो कुझु खे कीअं। या पोइ इहो सोच हूंदी आहे त अञा कहिड़ी ॻाल्हि आहे, जेॾी महिल चाहींदासीं ठीकु करे छॾींदासीं। हाणे इहा अलाह आसानी करे। कॉलर अब्दुल गफूर काके पुटरो नवाब शामा जी। काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं कारी साहब तव्हांखे सलामत। सरकारी साहब खां जो सुवालु आहे त हीअं जेका थोरो स्ट्रेटजी जो जेको आहे सो तरीक़ेकार ॾिसिजे पियो त हीउ सिलसिलो थोरो अॻिते हली जेको आहे सो प्रेशर खे घटाइण लाइ कमेटी या इबाम जहिड़ा बयान इतफ़ाक़ लाइ ॾिसो आहे, कुझु न हूंदा जेके हिन वक़्तु हली रहिया आहिनि, पर माण्हू जज़्बे सां टमटा रहिया आहिनि। MRD ताईं वधीक माण्हू जेको आहे सो हिन में थी वियो आहे। जी ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर ख़ालिद हुसैन बिलार कराची मां। जी बिलार साहब छा चवणु चाहींदा? यासिर भाई तव्हांजो बि सलाम, काज़ी साहब जो बि सलाम। वालेकुम सलाम। असांजी गुज़ारिश इहा आहे त हिन कणिक जा पैसा रहिया पिया आहिनि, हिन साल गवर्नमेंट कणिक जो रेट ई मुक़ररु न कयो आहे। ऐं ॿियो त मुंहिंजो सुवालु इहो आहे त सिंध जे शऊर खे असांजो निमी सलाम आहे त पीपल्स पार्टी जो को बि माण्हू खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे। उन्हनि खे सिंध जो शऊर इहो थो चए त तव्हां कूड़ पिया ॻाल्हायो। हाणे अली काज़ी साहब छा थो चवे त पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल छा आहे? ठीकु साईं। काके पोटे साहिब चयो त MRD जी मूवमेंट खां वधीक माण्हू हिते सही ॾिसो काके हू हिकिड़ी ॿिन्ही, हिकिड़ो त 1983 हो, हीउ 2024 25 अलाए केतिरा साल विच में
हर शइ चेंज थी। हुन महिल हिकिड़ो BBC सहरबीन खां हिकिड़ी ख़बर हलंदी MRD जी, बाक़ी हर शइ ते वक़्तु इलाही मटिजी वियो आहे, माण्हू मटिजी विया आहिनि। ॿी ॻाल्हि, हू हिकिड़ी पॉलिटिकल मूवमेंट हुई, हू सियासी पार्टियुनि जी हिकिड़ी MRD मूवमेंट फॉर द रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी जेका हुई, हिकिड़ो अलायंस हो, इतिहाद हो, हिकिड़ी ॿी सिचुएशन हुई। आम माण्हू बि हो, लेकिन बहरहाल आम माण्हू बि जेको हुननि पार्टियुनि सां जुड़ियल हो। ही हुनखां सवाइ किसो आहे साईं, हिनखे तव्हां केर बि अगरि अंडरस्टिमेट करे पियो, चवण त न सही सिंध जे माण्हू ईअं कयो कोन्हे, ही तव्हां ट्रेलर ॾिसो पिया। आउं त हमेशह खां सम्झां थो त सिंध जो माण्हू जी कैपेसिटी खे डोंट अंडरस्टिमेट द पावर ऑफ कॉमन सिंधी पर्सन, या सिंधवासी जो जेको सिंधी मतिलबु सभई जेको, त ही हिकिड़ो अंडरस्टिमेट कनि पिया। पोइ उहो ई अप्रोच आहे त ठीकु करे वठंदासीं, फलाणे खे चवंदासीं हू ठीकु करे ॾींदो, फलाणे खे चवंदासीं हुनखे साथ मिलाए वठंदासीं, हुनखे दॿाए वठंदासीं। ख़ल्क़े ख़ुदा खे छा कंदो सर? ऐं ही बलूचिस्तान न आहे। यस, हाणे बसि आउं इन ते वधीक कई दफ़े मूं ते ॻाल्हायो आहे, हिते आउं इहो जुमिलो चई बसि थो कयां त ही बलूचिस्तान न आहे, ही सिचुएशन ही डिफरेंट आहे। इट्स इंटायरली अ डिफरेंट सिचुएशन, डिफरेंट बॉल गेम। आउं त वरी जेको आहे न, आउं माण्हुनि जेके इक़्तिदार में वेठा आहिनि उनजे फ़हम ऐं अकुल खे आउं अपील थो कयां त अप्लाई कनि हिते। ही अगरि 4 माण्हू हुननि खे ग़लति, ख़ैर अच्छा, पोइ कहिड़े साईं फ़ोन कयो? पोइ बेलार साहब फ़ोन कई न त पीपल्स पार्टी हा मुस्तक़बिल छा साईं, आउं बेलार साहब तव्हां नोट कयो हूंदो त आउं कंहिंजे बि मुस्तक़बिल ऐं कंहिंजे बि इहो त अलाह खे ख़बर आहे साईं, लेकिन हींअर पीपल्स पार्टी लाइ आउं सम्झां थो त हिकिड़ो मतिलबु ईअं न आहे त हाणे नियतनि जी ख़बर ख़ुदा खे आउं उन ते नियतनि ते बि न ॻाल्हाईंदो आहियां, बट हिकिड़ी डिफ़िकल्ट रस्तो ज़रूरु आहे एज़ अ पॉलिटिकल पार्टी, त हू माण्हुनि सां जुदा थी नथी सघे। लेकिन अगरि माण्हुनि सां बिल्कुलु 100% बीहंदी त पोइ जेके इस्लामाबाद जी कमिटमेंट्स आहिनि उहे मुतासिर थींदियूं। ठीकु आहे, हाणे चवण लाइ त असीं लत हणी इक़्तिदार छॾे ॾींदासीं, पर लत हणणु जेको आहे हुन सां सिर्फ़ु इस्लामाबाद जी हुकूमत कोन ठहंदी, हुन खां पोइ सिंध गवर्नमेंट लाइ बि प्रेशर अची वेंदा, सॼो सिस्टम वेंदो, ऐं सिस्टम वेंदो, ऐं पीपल्स पार्टी ते रिलायबिलिटी जेका आहे त जेको इनसार कंदा रहिया आहिनि त भई सिंध में पीपल्स पार्टी खे डिलीवर करे ॾींदी असांखे, ऐं पीपल्स पार्टी सां हिकिड़ी सुठी इक्वेशन ऐं केमिस्ट्री आहे, हू हिन सिंध जे माण्हुनि डिस्टर्ब करे छॾी आहे। ऐं डिघे अरसे खां पोइ सिंध जा माण्हू इस्लामाबाद जी पावर पॉलिटिक्स ते इम्पैक्ट विझी छॾियो आहे। हिकिड़े तव्हां बीबी खां पोइ हिकिड़े डिघे अरसे ताईं सिंध जेको हो उहो इस्लामाबाद जी पावर पॉलिटिक्स ते इम्पैक्ट न पियो विझी सघे, ख़ासि हल्का फुल्का इशूज़ थी था। पोइ न त तव्हां यादि हर ॿिए ॾींहुं पाण खे सिंध कार्ड जो लफ़्ज़ ॿुधणु ईंदो, हींअर बि निकिरी ईंदो जल्दी, तव्हां ॿुधंदो, पर हाणे कंहिंखे चवंदा सिंध कार्ड पियो इस्तेमालु करे? त पीपल्स पार्टी जी इन्हनि ते इल्ज़ाम लॻंदो, MK वणंदी, पीपल्स पार्टी MK वणंदी। ही जेको माण्हुनि जो शऊर आहे, ही माण्हुनि जो जेको मोट आहे, या जेको माण्हुनि जो जज़्बो आहे, हिन 2 ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिकिड़ो त इस्लामाबाद जी पावर इक्वेशन्स खे ऐं नथो चवां त बिल्कुलु ख़तमु करे छॾियो आहे, पर लोॾणु शुरू करे छॾियो आहे। ही माण्हू सम्झनि पिया त ही जेको आहे पिरियालो में हिकिड़ो जुलूस निकिरे पियो, हिन सां कहिड़ो फ़र्क़ु पए पियो। इहो अगरि मूंसां वेहनि डिस्कस कनि था, ॿुधाए कहिड़ो फ़र्क़ु पए थो। आउं सम्झां थो त ही सिंध जी सॼी जेका हींअर आहे जेको प्रेशर आहे, हीट आहे, इहो इस्लामाबाद जी न सिर्फ़ु पावर इक्वेशन्स खे डिस्टर्ब करे पियो, ऐं इलाही डिघे अरसे खां पोइ सिंध जेका आहे पंहिंजे ई कॉज़ लाइ रेलेवेंट थी वई आहे इस्लामाबाद में, न त सिंध खे बि इरेलेवेंट करे वेठा। ठीकु आहे, बसि पीपल्स पार्टी आहे, हिन सां मामलात कंदासीं, पर सिंध जे माण्हुनि जेके ऐं ॾिसो ॿी ॻाल्हि जेका इम्पॉर्टेंट आहे यासिर, त ही को सियासी इशू न आहे। हिन ते छा कंदा, हिन ते कहिड़ी पॉलिटिकल पार्टी सां डायलॉग कजे त हू मसइलो हल करे ॾे? छा GDA करे सघे? हलो मिसाल हिकिड़े मिंट लाइ चऊं, GDA सां केरु ॻाल्हाए त तव्हां सिंध जे माण्हुनि खे थधो करे वठो। सिंध में सरफराज़ बुगटी केरु थींदो? ॾुखियो आहे। जॾहिं आउं चवां थो बार बार ही बलूचिस्तान न आहे, त हिन उते बि त सरफराज़ बुगटी कमु नथो अची सघे न, मतिलबु हिकिड़ो अथनि त सही
हद थी वई। अॼु चए थो तालीमी इदारनि में असां जेको आहे उहो बसि कयो। हा नया टोटका आहिनि हाणे असां हिते पोइ त अॻिते हलूं पिया। आहिनि ज़रा नंढा नंढा इशूज़ आहिनि। हिकिड़ो त गॾु ई रखी वेठो ज़रा हाणे ॻाल्हियूं हलनि पियूं आहे त सफ़ा डिफरेंट इहा, पर हाणे छा करे टाइम घटि आहे। ॿ टे ॻाल्हियूं रखी थो छॾियां। IMF जेको आहे उहो ख़बर पई त भई रियल एस्टेट ते वेठो टैक्स वारी जेका ॻाल्हि हले पई, ख़बर ग़लति ज़ाया थी वई। उहो चवनि था भई न अहिड़ी का ख़बर आहे ई कोन। इमरान ख़ान साहिब जी मुलाक़ातूं अलाउ थी वियूं आहिनि, जंहिं इस्लामाबाद हाईकोर्ट अलाउ करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाईकोर्ट अलाउ कयो आहे, पर हाणे ॾिसूं करणु ॾियनि था नथा करणु ॾियनि। IMF ज़ाहिर 2% जो जेको रिलीफ सरकार चए पई त असीं ख़रीदार खे प्रॉपर्टी ते रिलीफ ॾींदासीं, उहो वापसि वठी छॾियो आहे। मतिलबु लेकिन मूंखे अञा बि शयूं ॿियूं बि हीअ त आहिनि, डोमेस्टिक इशूज़ हलनि था, लेकिन ओवरऑल अमेरिका जो जेको रवैयो हिन ख़िते में अञा डोनाल्ड ट्रंप हू सिर्फ़ु हिकिड़ो थैंक यू कयो असांखे त असां उहो माण्हू ॿधी ॾिनो हो, पर हुन खां पोइ हुई अफ़गानिस्तान सां डायरेक्ट डील पियो करे। हक़ानीस ते जेको सिर जी क़ीमत लॻल हुई, बाउंटी रखियल हुई, उहा वापसि वठी छॾियो अथसि। अफ़गानिस्तान सां काबुल सां पंहिंजी केमिस्ट्री अमेरिका वाया पाकिस्तान ने डायरेक्ट पियो डील करे। टर्की डिस्टर्ब पियो थिए। हाणे ज़ाहिरी तरह टर्की जी डिस्टर्बेंस सां असांजो छा वञे, लेकिन आउं सिर्फ़ु इहा ॻाल्हि पियो कयां त वर्ल्ड ऑर्डर जीअं चेंज पियो थिए, ऐं टाइम न आहे देख नथा कयूं, मुख़्तसर इहो आहे त जेके वर्ल्ड पावर्स आहिनि हुननि जो बि पाकिस्तान ॾे रवैयो चेंज थिए पियो। हाणे हू जेको बिल अचिणो आहे कांग्रेस में तमामु इम्पोर्टेंट आहे, नाला चवनि था शामिलु कया विया आहिनि। बसि हाणे हू पाण नथा कयूं जेसि ताईं ऑफिशियली अचनि। मूं त तव्हांखे जॾहिं अञा ॻाल्हि थिए पई त मां उन महिल खां रड़ियो पियो कयां त हीअ पाकिस्तान लाइ वॾो मसइलो थी। साफ़ ई क्लेम करनि था पिया पाकिस्तानी। जावेद चौधरी साहब क्लेम कयो आहे त नाला जेके आहिनि बाक़ाइदा उन नाला चया। अच्छा, हाणे ॾिसूं कहिड़ा नाला अचे त पोइ छा जो रिएक्शन पाकिस्तान में कीअं ईंदो। ऐं जॾहिं पाकिस्तान जो पंहिंजो हाउस एंड ऑर्डर न हुजे त सर जी मां जेको गुज़ारिश कयां पियो त हिन मां इहो ज़रूरी न आहे जॾहिं हिकिड़ो क्राइसिस क्रिएट थींदो आहे, हर तरफ़ हिकिड़ी अफ़रा तफ़री थींदी आहे, त ज़रूरी न आहे त हुनजो अंत के चङाई में अचे। कॾहिं कॾहिं अफ़रा तफ़री खां पोइ वेतर हिकिड़ी बुरी शिकल में बि नतीजो निकिरी सघे थो। सो पाण इहा दुआ कयूं त नतीजो बहितरी लाइ निकिरे, पर इहो ज़रूरी न हूंदो आहे त हिकिड़ी अफ़रा तफ़री थी हुन खां पोइ चइजे नेठ साईं मतिलबु चङाई अची वेंदी, पर उहो ज़रूरी न आहे त चङाई निकिरे हुन मां, हुन में हिकिड़ी ॿी बुराई बि निकिरी ईंदी आहे। पोइ उनजे लाइ त चयो वञे थो न त कर्ता धर्ता जेके बि आहिनि मुल्क जा घटि में घटि एतिरो त ॾिसनि न। तव्हां ॻाल्हाए अचो, बुराई कढणु खपे त न बाबा उहो कंहिं शइ खां ॿुधण। ठीकु आहे सभु। वरी मेहरबानी साहब, नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दामियान।